नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अन सलमान क़ाल क़ील लहू क़द अल्लमकुम नबियुकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्ल शैइन हत्तल क़िराअत। क़ाल फ़क़ाल अजल लक़द नहाना अन नस्तक़बिलल क़िबलत लिग़ाइतिन औ बौलिन औ अन नस्तंजिय बिल यमीन औ अन नस्तंजी बिअक़ल्ल मिन सलासति अहजारिन औ अन नस्तंजिय बिरदीइन औ बिअज़मिन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम। मुजाज़ी दोस्तों, मुसलमान भाइरों, तहारत जे मुतालिक़ अहादीस हली रहियूं आहिनि। ये हदीस जेका मूं अवां जे साम्हूं तिलावत कई हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत बयान करे थो, फ़रमाए थो क़ील लहू त मुंहिंजे लाइ किन मुशरिकनि मस्ख़री ऐं तंज़ जे तौर ते चयो, क़द अल्लमकुम नबियुकुम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्ल शैइन, तहक़ीक़ सेखारो थियो तव्हांखे तव्हांजो पैगम्बर हर शइ, हत्तल क़िराअत, एसी ताईं जो पाखाने करण जो तरीक़ो बि। क़ाल फ़क़ाल अजल, हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाए, हाओ असांखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम क़ज़ाए हाजत जो तरीक़ो त ॿुधायो आहे, सेखारियो आहे। उन खां अलावा क़द नहाना अन नस्तक़बिलल क़िबलत लिग़ाइतिन, उन खां अलावा बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे काफ़ी शयूं सेखारियूं आहिनि। क़द नहाना, तहक़ीक़ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो आहे असांखे काबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करण खां, पेशाब करण वक़्तु, पाखाने करण वक़्तु। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त असांखे इहो बि फ़रमायो आहे त जेॾी महिल तव्हां पाखानो या पेशाब कयो त काबतुल्लाह जे तरफ़ मुंहुं न कयो। औ अन नस्तंजिय बिल यमीन, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे मना कई आहे साॼे हथ सां इस्तंजा करण खां। ॿ औ अन नस्तंजी बिअक़ल्ल मिन सलासति अहजारिन, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मना कई आहे असांखे इस्तंजा करण खां टिनि भितरनि पथरनि खां घटि। जेकॾहिं तव्हां अहिड़ी जॻह ते आहियो जिते पाणी वग़ैरह कोन्हे, पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त तव्हां पंहिंजी इस्तंजा कयो त घटि में घटि टे जेके भितर खणो उन सां इस्तंजा कयो, टिनि खां घटि सां इस्तंजा न कयो। औ अन नस्तंजिय बिरजीइन, मना कई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे हीअं जो असां इस्तंजा कयूं कंहिं हॾीअ सां, कंहिं चौपाए जानवर जी हॾी खणी करे असां हुन सां इस्तंजा कयूं, उन खां मना फ़रमाई आहे। औ बिअज़मिन, अन नस्तंजिय बिरजीइन औ बिअज़मिन, मना कई आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे इस्तंजा करण खां कंहिं चौपाए माल जे छेणे सां, औ बिअज़मिन, या वरी कंहिं हॾीअ सां। अहादीस लफ़्ज़ इस ताईं आहिनि। जहिड़ी तरह सां खाइण पीअण इंसान जी बुनियादी ज़रूरतुनि मां आहे, अहिड़ी तरह सां पेशाब पाखानो बि हर इंसान सां लॻल आहे। हर इंसान खे पेशाब जी ज़रूरत पए थी, पाखाने जी ज़रूरत पए थी। उन जा बि तरीक़ा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन उम्मत जे फ़र्दनि खे सेखारे छॾिया। अल्लाहु अकबर। हीउ मोहसिन पैगम्बर आहे, हीउ माउ ऐं पीउ खां वधीक महिरबान पैगम्बर आहे। जीअं माउ ऐं पीउ पंहिंजे औलाद जी तरबियत कंदा आहिनि,
ईअं ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मतीअ जे हर हिकु फ़र्द जी तरबियत कई आहे। नबी बरहक़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी तरह सां ज़िंदगीअ जा ॿिया जेके कम आहिनि, ॿिया शोबा आहिनि, उन्हनि में हिदायत कई आहे। अहिड़ी तरह सां पेशाब ऐं पाखाने, तहारत ऐं इस्तंजा जे बारे में बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधायो आहे त हीअ शइ मुनासिबु आहे, हीअ शइ नामुनासिबु आहे, हीअ शइ दुरुस्त आहे, हीअ शइ दुरुस्त न आहे। मथे जेका असां हदीस पढ़ी आयासीं उन में अल्लाह तबारक व तआला हिदायतूं ॾिनियूं हुन। 4 हिदायतूं। सभ खां पहिरीं हिदायत इहा नबी अलैहिस्सलाम फरमाई त जेॾी महिल बि तव्हां पेशाब या पाखाने करण जे लाइ वेहो त तव्हां ॾिसो किथे तव्हांजो मुंहुं या तव्हांजी पुठी काबतुल्लाह शरीफ़ ॾे त कान्हे का। पेशाब ऐं पाखाने करण खां अॻु में इहा शइ तव्हां जाचियो, ॾिसो मुंहिंजी किथे पुठी या मुंहिंजो मुंहुं काबतुल्लाह शरीफ़ जी तरफ़ त कोन्हे। काबतुल्लाह जो अदब ऐं एहतराम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो, तहज़ीम सेखारी त जेॾी महिल तव्हां पेशाब कयो त काबतुल्लाह जी तरफ़ न तव्हांजी पुठी हुजे न तव्हांजी इहा तहज़ीब आहे, इहो अदब आहे अल्लाह तबारक व तआला जे रसूल जेको सेखारियो आहे। ॿी ॻाल्हि, अल्लाह तबारक व तआला जे रसूल जेका ॿी असांखे हिदायत फरमाई त पाण फरमायो त साॼे हथ सां इस्तंजा न कयो। साॼो हथु आम तौर ते खाइण पीअण लिखण वग़ैरह में कमु ईंदो आहे, सुठा कम इन सां कबा आहिनि। अल्लाह तबारक व तआला बि पैदाशी तौर ते साॼे हथ जे खाॿे हथ जे मुक़ाबले में साॼे हथ में सलाहियतूं वधीक रखियूं आहिनि। साॼे हथ खे खाॿे हथ ते फ़ौक़ियत हासिलु आहे। अल्लाह जो रसूल फरमायो इन साॼे हथ खे गंदगीअ में इस्तेमालु न कयो, तहारत जे वक़्तु साॼे हथ सां सफ़ाई न कयो। टीं हिदायत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा कई, जेॾी महिल तव्हां कंहिं सहरा में कंहिं मैदानी इलाइक़े में जिथे वॉशरूम वग़ैरह कोन्हे, पाणी जो इंतज़ाम कोन्हे, उते जेकॾहिं तव्हां भितर सां इस्तंजा करण था चाहियो त घटि में घटि तव्हां 3 भितर इस्तेमालु कयो। 3 बिस्तर इस्तेमालु करण सां यकीन जो फ़ाइदो हासिलु थींदो। जीअं उज़व जे अंदरि हर हिकिड़े उज़वे खे 3 दफ़ा धोइणु सुन्नत आहे, 3 सां यकीन जो फ़ाइदो हासिलु थींदो त गंदगी जेका असांखे लॻी आहे उहा दूरि थी वई, यकीन थी पवंदो। इन जे करे नबी अलैहिस्सलाम फरमायो 3 जेके से भितर इस्तेमालु कयो। हा जेकॾहिं अञा बि तव्हां महसूसु कयो था त गंदगी बाक़ी आहे त 3 खां वधीक बि इस्तेमालु करे सघो था, पर 3 खां घटि इस्तेमालु न कयो, न त वहम में मुब्तला थींदो किथे गंदगी रहिजी त न वई। 3 हिदायतूं इहे। चौथी हिदायत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा कई, तव्हां जानवर जे कंहिं हॾे सां या कंहिं जानवर जे ख़ुश्क छेणे लिड वग़ैरह सां बि इस्तंजा न कयो। छो त ज़माने जाहिलियत में अरब जा कुझु माण्हू अहिड़ियुनि शयुनि सां इस्तंजा कंदा हुआ। उन जे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सराहतन मना करे छॾी त इन्हनि शयुनि सां इस्तंजा न कयो। हॾीअ सां इस्तंजा न करियो, छो हॾीअ में थी सघे थो का अहिड़ी को अहिड़ो नोकदार हिसो हुजे जंहिंसां अव्हांजे जिस्म ते ज़ख़्म थी पए। छेणे सां बि न कयो, छेणो पाण गंदगी आहे। 4 ये हिदायतूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायूं हदीस में। मुशरिकनि त तंज़ ऐं टोक कई, पर हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़ख्र जे तौर ते चई, हाओ अल्लाह जे रसूल असांखे हर हिकु ज़िंदगीअ जे लम्हे में रहनुमाई फरमाई आहे। हर हिकु शइ असांखे अल्लाह जे रसूल सेखारी आहे। इहा अल्लाह जे रसूल जा उम्मत जे मथां एहसान आहे। हज़रत अबू अयूब अंसारी ऐं हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो दस्तूर हो, जॾहिं बि पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ज़ाए हाजत जे लाइ ॿाहिरि निकिरंदा हुआ त एतिरो परे वेंदा हुआ ऐं अहिड़ी जॻह ते वेंदा हुआ जिथे पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कंहिंजी नज़र न पए। सतर्क कजे। ॿाहिराड़ियुनि में अक्सर करे माण्हुनि में आदत हूंदी आहे हिक ॿिए जे साम्हूं पेशाब ऐं पाखानो पिया कंदा आहिनि, कचहरी पिया कंदा आहिनि, पेशाब ऐं पाखानो बि कंदा आहिनि। अलाह जे रसूल मना कई आहे इन शइ खां।
अवांजी सतर ओघड़ खुजल हुजे तव्हांखे गुफ़्तगू करण जी इजाज़त कान्हे। इन जे करे असां इन ॻाल्हि खां परहेज़ कयूं, पंहिंजी सतर कयूं ऐं पंहिंजे ओघड़ वक़्तु पाण में गुफ़्तगू न कयूं। हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हिकिड़े ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मां गॾु हुयुसि। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेशाब जी तक़ाज़ा थी। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दीवार जे भरिसां नरम जॻह, जेका ज़मीन ते नरम जेको हिसो हो, उते पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशाब करणु फरमायो। छो? जेकॾहिं सख़्तु ज़मीन ते को पेशाब कंदो त मुमकिन आहे त उन सख़्तु जॻह ते पेशाब करण जे करे पेशाब जा छंडा ऐं फुड़ा वापसि तव्हांजे जिस्म खे, तव्हांजे कपिड़नि खे लॻनि। अलाह जो रसूल इहा ॻाल्हि बि सेखारे वियो, पाक ऐं साफ़ु रहो ऐं पाक ऐं साफ़ु रहण जा तरीक़ा अलाह जो रसूल ॿुधाए वियो। पेशाब जेकॾहिं कयो त नरम ज़मीन ते, वारासी ज़मीन ते, मिटीअ वारी ज़मीन ते कयो त जीअं पेशाब जा छंडा वापसि तव्हांखे न लॻनि। मतिलबु इहो आहे त पेशाब जे लाइ अहिड़ी जॻह तलाश कयो, अहिड़ी जॻह ते वेहो जिथे पर्दो बि हुजे, तव्हांखे पेशाब जा छंडा बि न लॻनि। अल्लाह तबारक व तआला जूं बेशुमार रहमतूं आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी उम्मत खे हर शइ सेखारे छॾी, दीन मुकमल, हर शोबे में, हर कम में रहनुमाई, हता कि पेशाब ऐं पाखाने जा आदाब बि अलाह जे रसूल सेखारे छॾिया। अबे अम्मा खां वधीक मोहबत करण वारो, अबे अम्मा खां वधीक शफ़ीक़ नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अब्दुल्लाह बिन मुग़फ़ल रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत फरमाई, तव्हां मंझां को बि हरगिज़ ईअं न करे जो पंहिंजे गुसल खाने में पहिरियों पेशाब करे वरी उन में गुसल या वज़ू करे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाशरूम जे अंदरि पेशाब ऐं पेशाब करण खां मना कई आहे। हा, जेकॾहिं अटैच आहे, अटैच बाथरूम आहे, हिकिड़ो हिसो पेशाब पाखाने जो, ॿियो हिसो गुसल जो, उते मना कान्हे। पर हिकिड़ो अहिड़ो गुसल खानो आहे जिते पेशाब करण जी जॻह कान्हे, उते जेकॾहिं माण्हू पेशाब करे उन खां पोइ गुसल या वज़ू करे, अलाह जे रसूल इन खां मना कई आहे। ऐं पाण फरमायूं ईअं करण सां इंसान जे अंदरि विसवसा पैदा थींदा आहिनि। ऐं जेकॾहिं असीं कोशिशि कयूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हर हिकु फरमान ते अमल कयूं, पेशाब गुसल खां अॻु में गुसल खाने में पेशाब न कयूं, इन सां विसर जी बीमारी थींदी आहे। जेके माण्हू गुसल खाने में पेशाब था कनि, उहे पंहिंजी ज़िंदगी में नज़र विझनि, उन्हनि में वेसर जो मर्ज़ हूंदो। इहे जेके ॻाल्हियूं असां ॿुधायासीं तव्हांखे, अलाह साईं खां दुआ आहे अलाह तबारक व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेके हिदायतूं, जेके आदाब असांखे सेखारिया, उन्हनि खे असां पंहिंजी ज़िंदगीअ में अपनायूं। असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही माना में, सही माना में क़दुरु कयूं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तालीमात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरूं, अल्लाह साईं असां खां पूरी ज़िंदगी सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।